अस्सलामुअलैकुम नाजरीन, अमीर इसरिया मेहरान टीवी न्यूज़ यहाँ हैं रुखसार पंवर। सब खबर एक नजर हेडलाइंस पे। अगर उन्होंने जलसा न करने दिया तो पाकिस्तान जिला जिला जलसा का बनेगा। पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंट तरफा अज मुल्तान में ताकत जो मुजाहिरो कयो पियो वञे। पंजाब हुकूमत ओचितो पंहिंजी हिकमत अमली तब्दील करे छॾी, समूरियूं रुकावटूं हटाए छॾियूं। वॾे अंग में कारकुन कासिम बाग स्टेडियम पहुची विया। जलसे खे मरियम नवाज़, आसफा भुट, जरदारी, मौलाना फजल रहमान ॿिया अॻवान ख़िताब कंदा। सेक्रेटरी तालीम अहमद बख्श नारे जो भी कोरोना वायरस जो शिकार। अहमद बख्श नारे जो समेत तालीम खाते के 17 मुलाज़िमनि ने कोरोना की तस्दीक। रिपोर्ट पॉजिटिव अचण खां पोइ तालीम वारो सेक्रेटरी घर में आइसोलेट थी वियो। पीपल्स पार्टी के अॻवान खुर्शीद शाह ते आमदनी खां वधीक असासन वारे रेफरेंस में फर्द जुर्म लागू। सखर की एहतसाब अदालत रेफरेंस में शामिल सूबाई वज़ीर अवेस शाह ऐं ॿियनि जवाबदारनि ते भी फर्द जुर्म लागू कयो। अदालत में खुर्शीद शाह समेत ॿियनि तरफ़ा ॾोह क़बूलण खां इनकार। नेब तरफ़ा ऐं करप्ट 23 करोड़ रुपयनि की करप्शन जो रेफरेंस दाख़िल कराया वियो। मुल्क अंदर कोरोना वायरस खे वधीक 40 मरीज़नि दम ॾेई छॾियो। फ़ौतनि जो अंग वधी 8025 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 2839 नवां केस ज़ाहिर। मुतासिरनि जो मजमूई अंग वधी 3,98,024 ताईं पहुची वियो। NCOC मौजूदु हिन वक़्तु मुल्क अंदर कोरोना के फाल केसनि जो अंग 48,546 आहे। MQM जो अॻवान आदिल सिद्दीकी कोरोना वायरस विखे ज़िंदगी की जंग हराए वियो। आदिल सिद्दीकी कुछ ॾींहं खां कराची के ख़ांगी अस्पताल में दाख़िल हो। मुतहदा अॻवान हिकु महीनो अॻु डिघो अरसो जलावतनी खां पोइ ॾेह वापसि आयो हो। सिंध असेंबली के स्पीकर आगा सराज दुरानी ते आमदनी खां वधीक असासन वारे रेफरेंस में फर्द जुर्म लागू। कराची की एहतसाब अदालत रेफरेंस में शामिल आगा सराज दुरानी की ज़ाल, पुट ऐं 3 धीअरुनि ते भी फर्द जुर्म लागू कयो। अदालत में जवाबदारनि पारां ॾोह क़बूल करण खां इनकार। ईंदड़ ॿुधणी ते शाहिद तलब। सिंध के क़ौमी कार्ज सकाफ़ती दिहाड़े में बाक़ी 6 ॾींहं। मेहरान टीवी के सॾ के भरपूर मोट। शहर शहर वस्ती वाहण सकाफ़ती रंगन में रंगजी विया। तकरीबूं, मेड़ाका, मचते महफ़िलूं, फनकारनि शाइरनि सुघड़नि तरफ़ा दात ज़रिए सकाफ़त के भेटा। क़ौमी गीतनि ते बुझा तोड़े ॿार झूमी पिया।